पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत बीबी खुदैजतुल कुबरा सां निकाह कीअं थियो। सैयदा खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा अरब जी अमीर औरत हुई। उहा बेवा हुई। उहा तिजारत जो सामान ॿियनि शहरनि में मोकिलींदी हुई। उनखे तिजारत लाइ माण्हू थी घुरिजा। उन जे ग़ुलाम मुयसरा हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन जी ईमानदारीअ खां मुतासिर थी बीबीअ वटि वठी आयो ऐं उहे सफ़र ते रवाना थी विया। रस्ते में ॿ उठ थकिजी पिया, हलण जे क़ाबिल न रहिया। मुयसरा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी परेशानी ॿुधाई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठनि वटि आयो ऐं उन्हनि ते हथु फेरियो ऐं कुझु दम कयो। उठ ठीकु थी विया ऐं तेज़ डोड़ण लॻा। उन तिजारत जे सफ़र में काफ़िले वारनि खे तमामु घणो नफ़ो थियो। काफ़िलो वापसि मके तरफ़ रवानो थियो। मुयसरा हाणे हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नज़र रखणु लॻो। हुन ॾिठो त गर्मीअ जो वक़्तु थींदो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठ ते ॿ फ़रिश्ता उस खां बचाइण लाइ छांव कंदा हुआ। उन्हनि वाक़िअनि खे ॾिसी मुयसरा जी दिलि में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत वधणु लॻी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिजारत जो नफ़ो खणी ॿिनि पहरनि जो हज़रत खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे घर वटि पहुता। उन वक़्तु बीबी घर जी छित ते कुझु औरतुनि सां वेठी हुई। बीबीअ परे खां ॾिठो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ ते सवार थिया पे आया त ॿ फ़रिश्ता उन जे मथां छांव करे पिया आया। बीबीअ उहो मंज़र ॿियनि औरतुनि खे बि ॾेखारियो। उहे सभु हैरान थी वियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे सफ़र जो ॿुधायो ऐं तिजारत में नफ़े जो ॿुधायो त तिजारत में ॿीणो मुनाफ़ो थियो। हज़रत खुदैजा ख़ुशि थियूं ऐं पुछियो मुयसरा किथे आहे, उनखे सॾे अचु। असुल में हज़रत खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा फ़रिश्तनि वारो मंज़र ॿीहर ॾिसणु पिए चाहियो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां रवाना थिया। बीबी घर जी छित तां चढ़ी ॾिठो, वरी साॻियो मंज़र नज़र आयो। हाणे बीबीअ खे यकीन थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हस्ती आहिनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुयसरा खे वठी आया ऐं बीबीअ खां इजाज़त वठी रवाना थिया। हज़रत खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा मुयसरा खे चयो, मूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॿ फ़रिश्तनि खे छांव कंदे ॾिठो। छा तो बि अहिड़ो को मंज़र ॾिठो? मुयसरा ॿुधायो त आऊं त उहो मंज़र काफ़ी वक़्त खां पियो ॾिसां। ऐं वधीक बीबीअ खे उठनि वारो वाक़ियो ॿुधायो त कीअं न उठनि ते दम करण सां उठ तेज़ डोड़ण लॻा। उहे तमामु ॻाल्हियुनि खे ॿुधी सैयदा खुदैजा हैरान थी। पंहिंजे सोट वर्का बिन नौफल सां मिली, जेको वॾो इल्मु रखंदो हुयो। सैयदा खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेको पाण ॾिठो ऐं जेको मुयसरा ॿुधायो उहो ॿुधायो। वर्का बिन नौफल सैयदा खुदैजा जूं ॻाल्हियूं ॿुधी वर्का बिन नौफल चयो त खुदैजा, अगरि उहे ॻाल्हियूं सच आहिनि त सम्झी वञ, मुहम्मद हिन उमत जा नबी आहिनि। किताबनि में उनजो ज़िक्र आहे। हज़रत सैयदा खुदैजा हिकु शरीफ़ ऐं पाकबाज़ औरत हुई। कुरैश में इज़त सां बीबीअ खे सैयदा चयो वेंदो हुयो। कुरैश क़ौम जा केतिरा माण्हू उनखे निकाह जो पैगाम मोकिले चुका हुआ, पर बीबी कंहिं सां बि हा न कई। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ख़ूबियूं ॾिसी मुतासिर थी उन्हनि पंहिंजी साहेड़ी नफ़ीसा बिनते मनिया जे हथां पाण करीम वटि निकाह जो पैगाम मोकिलियो। पाण उहो पैगाम क़बूल कयऊं। नफ़ीसा बिनते मनिया सैयदा खुदैजा खे क़बूलियत जो ॿुधायो। सैयदा खुदैजा रज़ियल्लाहु ताला अन्हा पंहिंजे चाचे उमरू बिन असद खे घुरायो त अची निकाह करायईं। उन वक़्तु सैयदा जी उमिरि 40 साल हुई। पाण करीम जी उमिरि 25 साल हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे चाचनि खे वठी निकाह लाइ पहुता। हिकु रिवायत मूजिबि निकाह चाचे अबू तालिब पढ़ायो। हक़ मोहर जी रक़म जे बारे में रिवायात मुख़्तलिफ़ आहिनि। हिकु रिवायत मूजिबि मोहर में 20 उठ ॾिना विया। निकाह खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 उठ ज़िबह करे वलीमे जी दावत कई।